जोग्राफी ॾाढो दिलचस्प सब्जेक्ट आहे। नंढे लाइ कहाणी तव्हांजे ज़हन में तव्हां मून ॾिसो था फुल थो थी वञे 24 ते, वरी उन क्रीसेंट शेप थो ठही वञे, ठीकु आहे, वरी उहो आहिस्ता आहिस्ता जेको आहे घटिजी पहिरीं तारीख़ ते बिल्कुलु हिकिड़ी लीक जहिड़ो थो थी वञे। इहो छो थो थिए? सिज उभरे थो ऐं लहे थो, असां ॾिसूं था डेली, पर असल में ईअं न आहे। सिज त कोन थो उभरे, ज़मीन थी रोटेट करे। हिन रोटेशन खे छा चइबो आहे? 24 आवर्स मूवमेंट। पुट हिते जेकॾहिं ॾिसो सिज जी रोशनी हेॾा अचे थी, हिते जेकॾहिं ॾींहुं आहे त हिते छा हूंदी? रात, हिते शाम, हिते सुबुह। ज़मीन थी करे सिज हिकिड़ी जॻह ते बीठो आहे, पर असांजे नज़र छा थो अचे त सिज उभरे थो ऐं लहे थो। इहो पंहिंजी जॻह ते सचु आहे, पर हिनखे चइबो आहे हाफ ट्रुथ। हाफ ट्रुथ जेको हूंदो आहे उहो सच, उहो कूड़ खां बि ख़तरनाक हूंदो आहे। हिन जे करे असल में शयुनि जी जॾहिं असां फिजिक्स में तव्हांखे साईं पढ़ाईंदो हूंदो, एंगल जेका आहे उहा तमामु घणी मैटर कंदी आहे। इक्वेटर उहा लाइन आहे जेका ज़मीन जे गोले खे ॿिनि हिक जे तरह हिसनि में विराईंदी आहे, ठीकु आहे। पोइ मथियों हिसो जेको थींदो आहे इहो हूंदो आहे नॉर्दर्न हेमिस्फीयर, माना उत्तर अधगोल, ऐं हे वरी हिसो थींदो आहे साउदर्न हेमिस्फीयर, माना ॾखण अधगोल, ठीकु आहे। हाणे हिन ते वरी ॿियूं हिकिड़ियूं लाइन्स आहिनि, तव्हां इहो ॾिसो ब्रोकन लाइन आहे हिकिड़ी हीअ, हिनखे असां चवंदा आहियूं ट्रॉपिक ऑफ कैंसर, ऐं हिनखे असां चवंदा आहियूं ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न। ॿियो हिसो थी वियो ट्रॉपिक ऑफ कैंसर ऐं ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न। टियों हिसो थी वियो नॉर्थ पोल ऐं साउथ पोल। हाणे साउथ पोल में तव्हां हेठां ॾिसंदो बर्फ़ ॼमियल आहे, पूरो जो पूरो एंटार्कटिका, पूरो जो पूरो बर्फ़ जो कॉन्टिनेंट आहे। हाउ मेनी कॉन्टिनेंट्स? 7। उन में हिकिड़ो इहो फ्रोज़न आहे, फ्रीज़ थियल आहे, पूरो बर्फ़ जो ठहियल आहे, सॼो जो सॼो, जिते माण्हू रही नथा सघनि, माण्हू सर्वाइव नथा करे सघनि, वञनि था माण्हू हुते स्टेशन्स काइम कनि था, पर घणे तइदाद में असां पूरो को शहर कोन था ॾिसी सघूं। ॿियो आहे साउथ पोल। साउथ पोल में तव्हां ॿुधो हूंदो दुनिया में हिकिड़ा ख़िता अहिड़ा आहिनि, जस्ट लाइक तव्हां मथे ॾिसंदो हिते नॉर्वे आहे, उते 6 महीना ॾींहुं थींदो आहे, 6 महीना राति थींदी आहे। ॿुधो आहे न तव्हां? एक्चुअली रियल सेंस में 6 महीना ॾींहुं ऐं 6 महीना राति न थींदी आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो PhD करणु, हुते ॾींहुं पर बिल्कुलु सुनसान लॻो पियो। त हुन पुछियो त माण्हू काॾे विया आहिनि नॉर्वे जा? हुननि चयो त ही स्लीपिंग अवर्स आहिनि, वरी वर्किंग अवर्स जेके 12 पोइ थी वञे। त ईअं दुनिया जे अंदरि हर क़िस्म जो ख़ितो जेको आहे हिन शेप जे करे, हिन गोलाई जे करे मौजूदु आहे। हाणे असां प्रैक्टिकली कीअं सम्झूं था? थ्योरीज़ खे न, थ्योरीज़ खे छॾियूं। धरती गोल आहे, कीअं असांखे ख़बर पई त धरती गोल आहे? असां वेंदासीं ॿाहिरि, इलेक्ट्रिक पोल्स नज़र ईंदा असांखे, जीअं जीअं परते वारा इलेक्ट्रिक पोल्स वेंदा तीअं असांखे बस में ॾिसंदा आहियूं ॿिया इलेक्ट्रिक पोल्स हेठि वेंदे नज़र ईंदा आहिनि, वरी उतां वञी उनखे ॾिसंदासीं त हेॾां वारा हेठि नज़र ईंदा। इहो छाजे करे आहे? इहो इन्हनि 1.5 किलोमीटर्स जे